अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पिरियागुल। सबका पर एक नज़र हेडलाइंस ते। गडल कॉमन में अमरीका ऐं कतर च मेज़बानी हेठि इजलास। वज़ीर आज़म शहबाज शरीफ शिरकत कंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप इजलास में शरीक थींदो। वज़ीर आज़म जनरल असेंबली इजलास जी इब्तिदाई तक़रीब में भी शिरकत कंदो। आलमी बैंक जे सदर IMF जी MD सां मुलाक़ातूं कंदो। शहबाज शरीफ ऑस्ट्रेलिया जे चांसलर ऐं कुवैत जे वली अहद सां पिण मुलाक़ात कंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप अॼु अरब ऐं इस्लामी मुल्कनि जे सरबराहनि सां मुलाक़ात कंदो। गज़ा में गवर्नेंस ऐं अमन जे हवाले सां पंहिंजी तजवीज़ूं पेश कंदो। ट्रंप पाकिस्तान, सऊदी अरब ऐं तुर्किया जे सरबराहनि सां बि मुलाक़ात कंदो। अमरीकी मीडिया मूजिबि अमरीका चाहे थो त इस्लामी मुल्क गज़ा में फ़ौज मोकिलनि ऐं बहाली लाइ रक़म बि ॾियनि। बरतानिया, कैनेडा, ऑस्ट्रेलिया ऐं पुर्तगाल खां पोइ फ्रांस बि फ़लस्तीन खे रियासत तौरु तस्लीम करे वरितो। गडल कॉमन में फ़लस्तीन कॉन्फ्रेंस के खिताब में फ्रांसीसी सदर पारां अहम ऐलान। फ्रांसीसी सदर मैक्रोन चयो आहे त वधीक इंतज़ार नथा करे सघूं। गज़ा में जंग रोकणु घुर्जे। हमास वधीक 48 यरगमाल आज़ाद करे। 7 अक्टूबर हमले जी मज़म्मत कयूं था। सऊदी अरब जे पहिरीं वज़ीर फैसल बिन रहमान जो चवणु आहे त ॿ रियासती हल जे इम्कान खे बरक़रार रखण जी कोशिश करणु घुर्जे। हिते में अमन लाइ ॿ रियासती हल वाहिद रस्तो आहे। अमरीका पारां फ़लस्तीन खे रियासत तस्लीम करण जी मुख़ालिफ़त। व्हाइट हाउस जो रद्द अमल साम्हूं अची वियो। व्हाइट हाउस तर्जुमान जो चवणु आहे त फ़लस्तीन खे रियासत तस्लीम करण हमास लाइ इनाम आहे। सदर ट्रंप खे लॻे थो त उन सां यरगमालियन जी आज़ादी में मदद न मिलंदी ऐं न वरी उन सां जंग जो ख़ात्मो अची सघंदो। 9 मई GHQ हमले केस जी ॿुधणी अॼु थींदी। बानी तहरीक इंसाफ़ खे वीडियो लिंक ज़रिए अदालत में पेश करण जो इम्कान। 9 मई केसनि में जेल ट्रायल खे दहशतगर्दी टोड़ अदालत मुंतक़िल कयो वियो आहे। पेंशन पॉलिसी खिलाफ सॼी सिंध में सरकारी मुलाज़िम में उस्ताद बीएड सरापा एहतजाज। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते स्कूलनि, अस्पतालनि ऐं ऑफिसनि में तालाबंदी, एहतजाजी रैलियूं ऐं मुज़ाहिरा। कराची, मलीर, हैदराबाद, जामशोरे, मटियारी, टंडोलायर ऐं खैरपुर में मुलाज़िमनि जी हड़ताल। मेहड़, जाम नवाज़ अली, दौड़ ॾखण, अगड़ा ऐं दड़ो में सरकारी मुलाज़िम रोडनि ते निकिरी आया। काज़ी अहमद, टंडो आदम, ठारू शाह, मिठियाणी ऐं न्यूसैदाबाद में सरकारी ऑफिसनि में स्कूलनि जी तालाबंदी। फरीदाबाद, गाजी खावड़, उॾिरोलाल, राधड़, राजू खानाणी, रतोदेरो, पिंगरियो, वगड़, संजड़, चांग ऐं ॿियनि शहरनि में बि एहतजाज। अॻवाननि चयो आहे त पेंशन पॉलिसी में तब्दीली मुलाज़िमनि सां दुश्मनी आहे। कटौती बंदि करे ग्रुप इंश्योरेंस समेत जाइज़ मुतालबा पूरा कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो।